नोटन जी भित ठहराइण सवली, सिरुनि जी अवली। दोस्तों, आलूमल नाले हिकु हिंदू शदात कोट शहर में वडो सेठियो हूंदो हुयो। बख्तावर अहिड़ो हुयो जो मिट्टीअ में हथ विझे त मिट्टी बि सोन थी पवे। हिक दफ़े घर जी भित ड्रही पयसि। ठहराइण लाइ राज़े खे घुरायईं। भित ॾेखारे मटीरियल ऐं ख़र्च बाबति मालूम कयईं। राज़े चयुसि त दीवान, 2-4 बोरियूं सीमेंट जूं ईंदियूं, मण खन सरियो ईंदो, 2-3 मण बजरो ईंदो ऐं रेती। सिरुनि जा बि 2-3 हज़ार। चूने जी बोरी अधु बोरी ईंदी। राज़े सब्ज़ बाग़ ॾेखारींदे चयुसि त उमेद त ॾींहं अध में भित तैयार थी वेंदी। आलूमल सह कंदो ॿुधायल सामान शहर मां वठी आयो। कमु शुरू थी वियो। कॾहिं 2 बोरियूं सीमेंट जूं पयूं घुरजनि, केॾीअ महिल रेतीअ जो गाॾो ढुकी पियो अचे त केॾीअ महिल चूनो पियो खुटे। आलूमल जी अच वञ हुजे। अञा ड्रुकी ड्रुकी घर न पहुचे त वरी सह कंदो सामान वठण लाइ वञे। ड्रुकी ड्रुकी मुड़स जी धोती खुसी पई। रेतीअ बजरे वारे दुकानदार पुछियुसि त सेठ, ख़ैर त आहे? ठहराई त छड़ी भित थो, सफ़ा खथु थी पियो आहीं। चईं, अदा ख़बर ई न पुछ, भित सफ़ा असुल भञी लाथो आहे। निरड़ तां धोतीअ जे पलव सां पग रोगंदे चवण लॻो त अदा, नोटन जी भित ठहराइण सवली, सिरुनि जी अवली। मतलब त हर कमु मेहनत खां सवाइ नथो थिए। पैसो ख़र्च करणु सवलो पर कमाइण ॾुखियो आहे। दोस्तों, वीडियो पसंदि आई हुजे त शेयर ज़रूर कजो।